बाबा अदिली में मुझके सेटा मरम जा कसीदा ऐं काफ़ी गॾ में जंहिं बि भाउ खे खपे त हिकु सेट वठी ईंदा जंहिंजी क़ीमत 35 रुपया आहे। सलात मुझे सही है सलात। सुभान अल्लाह।
Good
सलात मुझे साईं जी मिठा दोबारा भी सलात जितने बोलिया इन माण्हू जा नवा नवा सवाल कयांस जा असां बि सस्ता अची विया आहियूं अञा बि सलात अदा आहे अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना शफीना मौलाना मुहम्मद दोबारा भी सलात अदा मतलब कौन है
दाहू खड़ी अदा खोर दफो दाहू खड़ी वलियन ते राशू तद बिनया ये तू मिन ठुकय में केडियूं अदा मिन ठुकय में केडियूं सब परबा छासू तद बिनया ये तू मिन ठुकय में केडियूं मिन ठुकय में केडियूं वो बिन खचलो चई नेठ अदा बिन खचलो चई नेठ तकबीर नारे रिसालत नारे ताकीद नारा हैदरी अपने हथन का सदको बजाए हथ हो रहलो दे सोनू तस्वीरूं सभई अॼु तकिन छो तोड़े गुलाम नबी खे कुर्बड़ो रही कुर्बाता कोरे तोरे ॾे या होॾे मूंखे हितां वञण हराम वाया अदा इमदाद तन खे चलो चई नेठ अॼु अदा पाण चया छा तूं तॾ बिनया ये तूं मिन ठुकय में केडियूं अदा मिन ठुकय में केडियूं सब परबा छासू तद बिनया ये तू मिन ठुकय में केडियूं छाता मिन ठुकय में केडियूं वो रोई रवा मां केतिरा तू शान भरियो साज़ूर आही माण्हू में इहे जीअं पखियुनि में